टियों ॾींहुं चयूं त ॻाल्हियूं थी वियूं आहिनि फर्स्ट क्लास, सभु मामला हल थींदा। सूमर ॾींहुं नोटिफिकेशन जारी थींदो। सूमर ॾींहुं छा थियो? फोती कोतरा जे बजाए फोती खातो ऐं फोती सर्टिफिकेट जो फ़ैसिलो कयूं त फोती सर्टिफिकेट हीअं जारी थींदो। ॿियो हिकिड़ी फलाणी कमेटी ठाहींदासीं, उहा हीअं कंदी, पोइ हिकिड़ी ॿी कमेटी ठाहींदासीं, उहा हीअं कंदी, पोइ टी कमेटी ठाहींदासीं, उहा वरी हिन ते हीअं गौर कंदी। पर आउं हुन मां सिखियोसि, आउं पाण खे बि सेखारींदो आहियां, तरबियत कंदो आहियां। मूंखे ख़बर हुई थियणो ईअं ई आहे, पर मूं बबरू वांगुरु चयो कोन त तव्हां त हीअं थींदो। मुंहिंजो आउं चवंदुसि वरी आचार्य ॾींहुं सभु मूं त चढ़ी वेंदा लिया, सूमर ॾींहुं कमु थियणो आहे, या लतीफ़ पली जा तूं मायूसी बि पकड़ी मिठी बि माठ मुठी बि माठ, आउं चुप करे वेठो हुउसि, थपड़ी वेही रहियुसि। आचार्य ॾींहुं मुंहिंजो हाणे सुभाणे सूमर आहे, सुभाणे पाणे ख़बर पवंदनि, सुभाणे ख़बर पइजी वई कल्ह त छा थियो। सिंधियुनि जी साई जेका आहे त डिघी आई कोन्हे। लखे माण्हू गॾु थियनि हा, एहतजाज कनि, पोइ लखे माण्हू गॾु थी पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो करे पोइ पंहिंजा शर्त मञाइनि। शर्त मञाइबा आहिनि, पंहिंजी ताक़त जो इज़हार करे। ताक़त जे इज़हार खां अॻु में हथियार फिटा कोन कबा आहिनि।